अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां तव्हांखे वीडियो रिकॉर्ड करे ॾीं था। एक बेदो आहे असां वटि, हिन जो तजुर्बो थियल आहे पुराणे दौर जे माण्हुनि जो। त बेदो माना हीअं बिल्कुलु टुटे न पियो, परदो बि केतिरो हिन जो सन्हड़ो आहे पर बेदो टुटे नथो। ऐं पुराणे दौर जे माण्हुनि ताक़तवर माण्हुनि हिन ते पंहिंजो ज़ोर आज़मूदो कयो आहे। बिल्कुलु बेदो न टुटे थो। ऐं जीअं त बेदो माना टेड़ी न हुजे, हीअं सिधी हुजे ऐं हीअं आङुरियूं पाण में ॾेई हीअं ज़ोर ॾिजेसि त बिल्कुलु बेदो माना न टुटंदो। पर उन में शर्त इहो आहे त देसी कुकुड़ जो हुजे बेदो ऐं नर मादी ॿिन्ही जो मिलियल बेदो हुजे। ऐं जेको सो माहिरनि जो सियाणनि जो चवणु आहे त बेदे ते हीअं सिधी रखिजे, भले उठ जो तिरी अचे तॾहिं बि कोन टुटंदो। ऐं हीउ हिकु बेदो आहे ऐं असां तव्हांखे शर्त ॿुधाया। इन शर्तनि ते जेको बि दोस्त तोड़ींदो बेदे खे भञींदो, असां उन खे इनाम ॾींदासूं। ऐं बिल्कुलु ऐं जेको सो बिना टेड़ी ऐं सिधी सौ माना जेको भञींदो पंहिंजे ज़ोर ताक़त सां उन खे असां इनाम ॾींदासूं। ऐं इनाम असां पंहिंजो राज़ मुताबिक़ रखूं था ऐं ॿुधायूं न पिया। ऐं इंशाअल्लाह जंहिं बि दोस्त में ताक़त आहे सो असांखे बेदो टोड़े ॾेखारे। हीउ हिकु पुराणे दौर जो माना तजुर्बो थियल आहे, अॼु जो न आहे। पर अॼोकी नौजवान कंहिं बि नौजवान सां बेदो बिल्कुलु न टुटंदो। असांखे यकीन आहे, भरोसो आहे त कंहिं सां बि बेदो न भॼंदो। इंशाअल्लाह वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। महिरबानी।